स्टेज पे वेठो असांजा पूज्य हिंदुवाणा पंचायत जा प्रेसिडेंट महानवारा साईं डॉक्टर गोविंद राम साहब, जनरल सेक्रेटरी मुखी मोहनदास, बेन जेके असांजी कमेटी जा चेयरमैन, असांजी ऑफिस बिल्डर जा मेंबर ऐं पंचायत जा आयल हर एक नागरिक के मुझे नमस्ते, जय माता दी। ॾिसो भाइरो, असां गॾु छा थियूं, असां थियायूं पंहिंजे समाज खे बहितर करण लाइ। ख़ासि करे उहे माण्हू ॿुधनि जेके मुंहिंजी उमिरि खां थोरा नंढा आहिनि। छो त जॾहिं असां ॼाणासीं, जॾहिं असां हिन दुनिया में अखि खोलीसीं, त शुरू खां ई असां मुआशरे जा कर्ज़दार रहिया आहियूं। असांजो मुआशरो असांखे छा छा ॾेई चुको हो। असां जीअं अखि खोली त अॻ में असां जिते स्कूल, अस्पताल, रोड, रस्ता, ही कामेरियूं, ही पंचायतूं, ही असांजो विवाह ऐं असांजो कर्ज़ उहो तॾहिं रहंदो जॾहिं असां हिन मुआशरा कुझु करे वेंदासीं। असां सिर्फ़ु पंहिंजे पाण खे महदूद न रखूं, असां में एतिरी कुवत हुजे, असां में एतिरी एकता हुजे, असां में एतिरी बदी हुजे जो माण्हू असांजी कम्यूनिटी मां सिखनि। ही तरह तरह जा जीव जेके संसार में अचनि था असांजे सनातन धर्म जे हिसाब सां, 84 लख जूड़नि मां असांखे हिकिड़ी जूड़ी मिले थी मानिश जी। तंहिं सां असां जेको आहे सो प्रभु परमात्मा खे पाए सघूं था। पर इन जूड़ी में जेकॾहिं असां अची करे पंहिंजे गुरुजन जे आशीर्वाद सां ऐं असांजे समाज जी जेके रीतियूं रस्मुनि सां जेकॾहिं असां पूरी तरह सां हलूं था त असां पंहिंजे पाण खे पूरा सम्झंदासीं, असांजी जीवन यात्रा पूरी सम्झी वेंदी। न त असांजे अचण जो को मक़सदु न आहे। ही जेके पंचायतूं आहिनि, जॾहिं बि असां पंचायत नालो खणंदा आहियूं त अॻियां नालो लिखंदा आहिनि त पूज हिंदुवाणा पंचायत। पूज यानी कि जेको पूजण जे लाइक़ु हुजे। सभ खां पहिरीं त असांखे इहो सोचणु खपे, ऐं नंढी ॾेई चवां पियो जेके मूं जेतिरा, त असांखे सभ खां पहिरीं जेतिरी असां पंहिंजे माउ पीउ जी इज़त कयूं था, जेतिरी असां पंहिंजे गुरु जी पूॼा कयूं था, ओतिरी इज़त असांखे पंहिंजे पंचायत जे उहिदेदार खे करणु घुरिजे। छो त ही जेके उहिदा जेके हूंदा आहिनि उहे तव्हां हिकिड़ो सम्झो त कंडनि जी सेज हूंदी आहे। असांखे लॻंदो आहे त जेके माण्हू भॼंदा वेंदा आहिनि त मूंखे हीउ उहिदो खपे, मूंखे हीउ फलाणे जी खपे, पर उनखे ख़बर न आहे केतिरो भार खणी हलनि था मथे ते। तव्हांजूं सॼियूं सॼियूं परेशानियूं, वॾियूं थोरियूं परेशानियूं, ही रातूं जी रातूं इहे सोचनि था, पंहिंजो वक़्तु ॾियनि था, पंहिंजो वक़्तु ख़र्च करण था गॾु पंहिंजे पैसा ख़र्च कनि था। इहो अॼुकल्ह केरु करण जे लाइ न आहे, भाउ जो न आहे। पर जेकॾहिं असांजी पंचायत, असांजो समाज जेकॾहिं हिकु आहे, असांजो आवाज़ जेकॾहिं हिकु आहे त असां ज़रूरु जेको आहे सो सुरखुरो थींदासीं। हिकिड़ा हूंदा न मैच, असांखे जेको आहे सो हिकिड़ो मैच खटिणो आहे, उन में हिकिड़ो सुठो बॉलर, हिकिड़ो सुठो बैट्समैन काफ़ी आहे। पर जेकॾहिं असां चाहियूं था त असांखे टूर्नामेंट खटिणो आहे, असांखे चैंपियन ट्रॉफी हिते आणणी आहे, त असांजे हर हिकु मेंबर खे सुठी रांदि करिणी पवंदी। सपोज कयो त जीअं असांजे आसपास जेके असां हिंदुवाणा पंचायतूं 30 खां 33 पंचायतूं आहिनि, इहो हिकिड़ो सम्झो त टूर्नामेंट आहे। पर उन ट्रॉफी खे मिलंदी, सभिनी खां उत्तम केरु थींदो जंहिंजी टीम स्ट्रॉन्ग हूंदी। ऐं पंचायत जो हर हिकु माण्हू हुन टीम जो मेंबर आहे, हर हिकु पंहिंजो जेके ज़िम्मेदारी पाण महसूसु करे त पोइ आउं सम्झां थो त इहा चैंपियन ट्रॉफी किपिरे खे ई मिलंदी। तो भाव वधी में वॾी ताक़त हूंदी आहे, एकता में वॾी ताक़त हूंदी आहे। हिकिड़ी छोटी सी कहाणी, असां हिकिड़े ॻोठ में हिकिड़ो हारी रहंदो, उनजा 5 पुट हुआ। 5 जेके सभिनी पाण में किरोध जहिड़ो किरोध हूंदो हुजे त महालक्ष्मी अचणी कोन्हे ऐं न पैसनि जे करे त घर में वधीक किरोध। जॾहिं हिकिड़े ॾींहुं हारी जी बीमार थियो ऐं ॾिठो त हाणे मुंहिंजी जेका ज़िंदगी पूरी थियण वारी आहे ऐं मुंहिंजो औलाद मूं पूरी ज़िंदगी वञाए छॾी, पर मुंहिंजो औलाद सिखियो न, अञा त हुन में किरोध जहिड़ो आहे। मूंखां पोइ छा थींदो हुनजो? हिकिड़े ॾींहुं हुन छा कयो, पंहिंजे 5 पुटनि खे घुरायो ऐं 5 लठूं घुरायूं, मज़बूत लठूं घुरायूं। 5 ॾींहं खे ज़ोर सां गॾु ॾे हड़ ठाहियूं। हड़ ठाही ऐं हिकिड़े छोकिरे खे चयो, भाउ मुंहिंजी जेका पेती पई आहे उन पेती में मुंहिंजी सॼी कमाई हुते थियल आहे। मूं तव्हांखे हेॾा ॾींहं ज़ाहिर कोन कई, पर हाणे मां लिकाए रखी आहे, अॼु तव्हांखे ॿुधाईंदो मुंहिंजी ज़िंदगी ते भरोसो
काफ़ी टोड़ी वञे त मां वेंदी हुनखे गिफ्ट ॾींदुसि। हिकिड़े कोशिशि कई, ॿिए कोशिशि कई, टे कई, चोथे कई, पंजे कई, कंहिंखां कोन टुटियो। ओॾी महिल हुन हारी छा कयो, उन 5वीं डोरी जे मथां काफ़ी में डोरी बदिली, उहा डोरी जेका असां टोड़े छॾी ऐं हिकिड़ी हिकिड़ी काफ़ी सभिनी ॾिनी त हुन टोड़ी त आराम सां टुटी वई। हुन इहो मिसाल ॾिनो त जेकॾहिं 5 ॼणा तव्हां गॾु आहियो त तव्हांखे केरु टोड़े नथो सघे, पर जेकॾहिं तव्हां अलॻि अलॻि थी विया त तव्हांखे टोड़ी ते देरि कोन लॻंदी। ॿधी में एकता में ताक़त आहे। इन करे असां सभिनी खे जेकॾहिं उहा ट्रॉफी खटणी आहे त असां सभिनी खे हिकिड़े पेज ते अचणो पवंदो। असां सभिनी खे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। जेसीं ताईं असां पंहिंचान जी रिस्पेक्ट न कंदासीं, जेसीं ताईं उन्हनि जे रूल्स खे फॉलो न कंदासीं, तेसीं ताईं असांजी कामयाबी मुमकिन न आहे। असां जेकॾहिं पंहिंजे पाण खे चाहियूं था त असांजी बिरादरी, असांजी पंचायत, असांजी क़ौम जेकॾहिं का सुरखुरू रहे ऐं असांजो नालो जेकॾहिं ॿियनि शहरनि खां वधीक पहिरीं बि असांजो खणियो हुजे त असां सभिनी हिकु थींदो पवंदो। ऐं वरी उमेद रखां थो असांजे पूज्य पंचायत जे सदर डॉक्टर गोविंदराम साहब मां जे हमेशह ॾींहुं राति जॾहिं बि असां या असांजे वादे में कंहिं किथे फोन कयो आहे, किथे बि घुरायो आहे त बिल्कुलु जेको आहे सो आदि मादी सां कमु आहिनि। अॻियां बि असां उमेद रखूं था त डॉक्टर जहिड़ा माण्हू असांजी पंचायत ईंदा, मुखी साहब जहिड़ा माण्हू ईंदा ऐं असांजे समाज खे संभालींदा। थैंक यू। जय माता दी।